मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। सिंध में औरताणे आवाज़ ते हिरख जी अगवा थी वेंदड़नि जो तइदादु तमामु घणो थी वियो आहे। मिस कॉल अचे थी नामालूम नंबर तां, पोइ मिस कॉल खां पोइ कॉल थिए थी, पोइ दुआ सलाम थिए थी, पोइ प्यार वधे थो, पोइ दुआ सलाम कहाणियूं इश्क किसा इहे वधी आख़िर 15 ॾींहंनि खां पोइ हमरा अगवा थियो वञे। बिल्कुलु ईअं ई जीअं कंहिं पखीअ खे दाणो ॾेई ऐं उनखे पिंजरे में फासाइजे। औरताणे आवाज़ ते हिरख जी अगवा थींदड़नि में मोज़िज़ माण्हू, आम माण्हू, शागिर्द, उस्ताद, प्रोफेसर, सरकारी ॿिया मुलाज़िम, मुख़्तलिफ़ खातनि जा माण्हू, ठेकेदार ऐं पेडियुनि वारा आहिनि। उन्हनि अगवा थींदड़नि जी अक्सरियत हूअं त तमामु लोअर घटि तबिके वारनि माण्हुनि जी आहे। हेठीं क्लास जा माण्हू आम मज़दूर आहिनि, पर छाकाणि उहो जेको मिस कॉल ते औरताणे आवाज़ वारी खे ॿुधण वारी जेका ठरक आहे न, उहा माण्हूअ खे मारायो थी विझे। उन ठरक ते पोइ कचहरी, पोइ इहो सस्ता पैकेज आहिनि, नेट जा मोबाइल पैकेज आहिनि, पोइ उन्हनि सस्तनि पैकेजनि ते माना रुपए में तव्हां कलाक कचहरी कयो ऐं हिकिड़ी औरत सां कचहरी जेका पोइ वरी अॻियां प्यार जूं ॻाल्हियूं ऐं पोइ गीच ऐं पोइ उन में अलाए छा छा हुजे ऐं पोइ उहे वरी जेको अलाए छा छा हुजे त उहो सम्झो त ॼण माण्हू पाणी पाणी थियो वञे ऐं पोइ उहा 15 ॾींहंनि खां पोइ उहे वरी ॻाल्हियूं मिटी माइटी ऐं रिश्ते में बंदिजी थियूं वञनि। रन ऑफर करे थी शादीअ जी, उहो अॻियो माण्हू बि ऑफर करे थो, पोइ वरी ॻाल्हि इन ते पहुचे थी त हाणे हिक ॿिए खे ॾिसंदासीं त शादी कंदासीं। हाणे उहो ॾिसण जे लाइ घर तड़ छॾे थो ऐं पोइ उहो वरी कंदकोट, शिकारपुर ऐं रांझनपुर ताईं जेको आहे सो उहे पोइ वञनि था, ॾिसनि था ऐं ईअं ई हमला खंभिजो वञे। इन सिलसिले में पुलिस बि का मदद न करे सघी आहे माण्हुनि जी ऐं माण्हू परेशान आहिनि। पोइ चंदा कनि था, पोइ मिंथूं मेड़ूं कनि था, हमरा छॾाए ॾियो। मूं वटि जेका थोरी सहाफ़ती मालूमात आहे त जेको जेकॾहिं को सफ़ा सुञो आहे जेको धाड़ियल वटि फासे थो, पोइ धाड़ियल उन खां मुख़्तलिफ़ मज़दूरी कराइनि था, माल विचाराइनि था, कमु कराइनि था, अॾावत जो कमु कराइनि था, उन खां जबरी पोरियो वठनि था ऐं उहो पोइ महीननि ताईं उते रहे थो ऐं पोइ आख़िर उहो उनखे छॾे विझनि था। ऐं घणा जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे चंदो कनि था, पर धाड़ियलनि वटि उहो ज़बरदस्त मग़वी आहे जेको हिरख जी फ़ोन ते अचे थो, उहो दीवान आहे सेठ। असांजा जेके दीवान सेठियूं आहिनि उहे बि वॾा ठरकी आहिनि। औरतुनि सां फ़ोन ते कचहरी करणु माना उन्हनि जो एॾो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो मिज़ाज आहे ठरक जो। उहे अगवा थी वेंदा था, पोइ उहे पैसा ॾेई अचनि था। अञा हिन वक़्तु बि काफ़ी मग़वी आहिनि, धाड़ियलनि वटि मौजूदु आहिनि। धाड़ियल जेके 4G इंटरनेट जो इस्तेमालु कनि था, टच मोबाइल जो इस्तेमालु कनि था, उते ज़बरदस्त क़िस्म जो नेट जेको आहे सो सहूलियतूं आहिनि। धाड़ियलनि खे हाणे जिस्मानी तौर ते फिज़िकली तौर ते वञी करे माण्हू अगवा नथा करणा पवनि। सॼी दुनिया में इहा जेको आहे सो ट्रेंड आहे, औरताणे आवाज़ ते माण्हुनि खे हिरखाए अगवा करिजे। इहो तक़रीबन दुनिया में आहे, पर इन जो मिसाल सिंध में वधीक थो मिले। पंजाब में जेके औरतूं माण्हुनि सां मिस कॉल ते ॻाल्हाइनि थियूं, घणे भाङे उहे शादीअ जे लाइ ॻाल्हाइनि थियूं ऐं पोइ शादी करे घर आबाद कनि थियूं, पर सिंध में इन ट्रेंड खे जेको आहे उहो ॾोहनि जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो। पुलिस जो किरदारु इन में न हुजणु बराबरि आहे, इन में भोतारनि जो वॾो किरदारु आहे। पोइ भोतारनि जे मार्फत जेको आहे सो माण्हुनि जो छॾा थिए थो, माण्हू छुटी अचनि था, घणा नथा छुटनि, घणा फाथल आहिनि। सिंध जे माण्हुनि खे खपे त ख़ुदा अवां जेके मज़दूर आहियो, जेके ॾिहाड़ीदार आहियो, उहे तव्हां मिस कॉलुनि जे चकरनि में पइजी करे ऐं पंहिंजो पाण खे अगवा कराए वेही था रहो। जेका तव्हां बचनि जी रोज़ी कयो था उन खां बचिया था वञो। पुलिस जे मुताबिक़ त हिकु औरत 400 माण्हुनि सां राब्तो कयो आहे। जॾहिं उन्हनि जी CDR कढाई वई त ख़बर पवे थी त उहा माई जेका 400 माण्हुनि सां उन राब्ता कया, यकीननि जेकॾहिं 400 माण्हुनि खे उन अगवा न करायो हूंदो त के त 200 माण्हू हिरखिजी विया हूंदा, ज़रूरु विया हूंदा, शादीअ जे आसिरे विया हूंदा, रन खे ॾिसण जे लाइ विया हूंदा। उन्हनि जो ठरक उन्हनि खे जेको आहे सो मजबूर कयो हूंदो त असीं वञी उन औरत खे ॾिसूं ऐं पोइ उहे मजबूरनि अगवा थी विया।
हूअं त सिंध में असांजा काफ़ी सारा दोस्त तव्हांजा अहिड़ा आहिनि जेके औरतुनि खे जेको आहे सो पाण हिरखाए ऐं जेको आहे सो पंहिंजे उन ते वठी अचनि था पंहिंजे थाक ते, पर ही क्राइम ई अजीब क़िस्म जो आहे। ऐं हिन में जेको पुलिस ऐं सिंध हुकूमत जी जेका पाण में चटाभेटी हले पई, बदिलियूं अख़्तियार झेड़ा झगड़ा, आई जी सिंध त कुझु न करे सघियो आहे, पीपल्स पार्टी जा नुमाइंदा बि कुझु न करे सघिया आहिनि, पर पोइ बि सिंध हुकूमत ते इहो फ़र्ज़ु थो बणिजे त हिन क्राइम खे रोके। धाड़ेलनि वटि जेका कचे जे अंदरि जेके जागीरूं ठहियल आहिनि उते 4G नेटवर्क जी सहूलियत मौजूदु आहे, उन सहूलियत जो फ़ाइदो सिंध हुकूमत खे वठणु खपे, कानून लागू कंदड़ इदारनि खे वठणु खपे, धाड़ेलनि ताईं उन्हनि जी पहुच हुजणु खपे। धाड़ेलनि खे बि अपील आहे त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां धाड़ेल आहियो, धाड़ा छॾे नथा सघो, त घटि में घटि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे त जेको आहे सो पंहिंजे उन में जो शिकार त न बणायो। उन करे सिंध जे माण्हुनि खे खपे त इहा ठरकबाज़ी छॾे करे ऐं पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजे घर ते तवजो ॾियनि। मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, घंटी वारो बटण ज़रूरु दॿायो त जीअं मुंहिंजा नोटिफिकेशन तव्हां ताईं अचनि। अल्लाह हाफ़िज़।